वो माण्हू पियो चवंदो आहे त यार भली सॼी राति गुज़री वञे, भली मां बीठो हुजां पर पंहिंजे दोस्त सां पियो कचहरी कयसि। इन जे करे तव्हां असांखे घुर्जे त अल्लाह जे ज़ात सां बि मोहबत कयो, आख़िरत जो बि यादगिरो कयो। छो त रोज़नि जो मक़सदु इहो आहे त लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां तक़वा वारा थींदो, उहे ॾियारा तव्हां सां यादि कयो, आख़िरत खे बि यादि करे, आख़िरत के भी मद्दे नजर रखी करे पोइ असां इबादत कयूं त पोइ केॾो वॾो मज़ो आहे। छो त उहो ॾियारो बि यादि कयूं जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तज़ालु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। वतदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा। ओ ॾियारो बि तव्हां सां यादि कयूं क़यामत जो ॾियारो, जेको ॾियारो निहायती सख़्तु ॾियारो हूंदो, जे ॾियारे ते यौम तज़ालु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत, जेका बि खीर पियारींदड़ अम्मा जेकी हूंदी, जंहिंजी पंहिंजे औलाद सां घणे में घणी मुहबत हूंदी आहे, जंहिंजो पंहिंजे औलाद सां घणे में घणो प्यार हूंदो आहे, उहा अमल बि उन ॾियारे ते पंहिंजे औलाद खे विसारे वेंदी। वतदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा, ओ ॾियारो बि तव्हां सां यादि कयो, जे ॾियारे ते हर हामिला औरत जेकी हूंदी, जेका पेट वारी औरत हूंदी, उहा पंहिंजा बच्चा फिटी करे ॾींदी, उनजो जेको अमल हूंदो उहो ज़ाया थी वेंदो। तव्हां माण्हुनि खे ॾिसंदव उन ॾियारे ते त नशे में आहिनि, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उहे नशे में कोन हूंदा, पर अल्लाह जो जेको अज़ाब हूंदो उन ॾियारे ते सख़्तु हूंदो, उनजे करे एॾो होलाकी जो आलम हूंदो। मुजासी दोस्तों, जेकी भी इबादत कयो न उन में मक़सूद अल्लाह जी रज़ा हुजे। मुबारक महीनो जेको अचे थो, इन में मुंहिंजे सुने महबूब सजन फरमायो केतिरा अहिड़ा बाला जंहिंखे बुख ऐं उञ नसीब थिए थी, छो त उनजो जेकॾहिं अल्लाह जी रज़ा मक़सूद न आहे, अल्लाह जो रज़ा मतलूब न आहे, त उनखे उनजो को बि सवाब न मिलंदो, उनखे को बि अजर न मिलंदो। अजर ऐं सवाब तॾहिं मिलंदो जॾहिं असांजो मक़सदु अल्लाह जी रज़ा हुजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इंसान केॾो बि गुनाहगार छो न हुजे, पर उनजी अल्लाह जे ज़ात सां मोहबत आहे, उनजी ॿिनि जहान जे सरदार हज़रत आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे। इन करे उहे ॾियारा बि यादि कयूं जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो जुगुई यौमइज़िन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो केतिरा ई चेहरा उन ॾियारे ते तरोताज़ा हूंदा, छो त इला रब्बिहा नाज़िरा, छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उहे चेहरा अल्लाह साईं जो पे दीदार कंदा। अल्लाह जे दीदार में जेतिरो मज़ो आहे न, एतिरो कंहिं बि शइ में मज़ो न हूंदो उन ॾियारे ते। ऐं उलमा इकराम लिखियो आहे अजीब ग़रीब ॻाल्हि त अल्लाह जो दीदार घणो उनखे नसीब थींदो जेको पंहिंजी नज़रुनि जी कुझु हिफ़ाज़त करे, बदनज़री खां पंहिंजो पाण खे बचाए, पंहिंजो पाण खे फिल्मुनि खां, गंदी तस्वीरुनि खां, ग़लीज़ वीडियोज़ खां पंहिंजो पाण खे बचाए। त नज़र जो वॾो अमल दख़ल आहे इंसान जे अंदरि, इबादत जे अंदरि, हर शइ जे अंदरि। छो त जेका शइ नज़र में ईंदी आहे त उहा शइ वरी दिलि में बि अची वेंदी आहे, जॾहिं उहा शइ दिलि में अची वई त पोइ इंसान बसि ग़रक़ थी वेंदो, इंसान ख़तमु थी वेंदो। इन करे तव्हां सां उहे ॾियारा बि यादि कयूं, उन ॾियारनि खे मदे नज़र रखी करे पंहिंजे आख़िर जी तयारी कयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उहे ॾियारा बि तव्हां यादि कयो
इज़ा समाउन फतरत जॾहिं आसमान फाटी पवंदो ओ ॼाणा बि तव्हां सां यादि कयो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ला उक़सिमु बियौमिल क़ियामह वला उक़सिमु बिन्नफ्सिन लव्वामा अयहसबुल इंसानु अल्लन नजमा इज़ामा बला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना बल युरीदुल इंसानु लियफ़्जुर अमामा यसअलु अय्यान यौमुल क़ियामा फ़इज़ा बरिक़ल बसर वख़सफ़ल क़मर वजुमिअ अश-शम्सु वल क़मर यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अय्नल मफ़र कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र। सिर्फ सूरत में आयत ने ला तो पढ़ा ऐं आखिर जो तस्वीर इन जे करे तो कया जो असां वटि जेकी सुस्ती आहे न नमाज़ जे अंदर या क़ुरान मजीद जे तिलावत में या इबादत जे अंदर या अल्लाह जे घर मस्जिद में अचण में जेकी असां वटि सुस्ती आहे वो इन जे करे आहे जो असां ईअं सम्झो आहे त इंसान हॾियो थी वेंदो इंसान ख़तम थी वेंदो वरी इहो इंसान ॿीहर कीअं थी सघंदो तव्हां सां पंहिंजे अक़ुल ते ईमान न आंदो तव्हां सां पंहिंजे दिमाग़ ते ईमान न आंदो तव्हां सां जेको ईमान आंदो आहे उहो हिन क़ुरान मजीद जे मथां ईमान आंदो आहे। न क़ुरान मजीद जे अंदर हर ॻाल्हि लिखी पई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो मूंखे कसम आहे क़यामत जे ॾींहुं जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो मूंखे कसम आहे नफ्से लवामा जो नफ्स जा टे क़िस्म हिकिड़ो नफ्से अमारा ॿियो नफ्से लवामा टियों नफ्से मुतमइन्ना नफ्से अमारा उन नफ्स खे चइबो आहे जेको रुॻे गुनाहनि जा हुक्म करे नेकी जो त हुक्म करे ई न सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो नफ्स जेको आहे इहो काफ़िर जो हूंदो आहे ऐं ॿियो नफ्से लवामा हूंदो आहे जेको नेक बाना हूंदा आहिनि जेके गुनाह भी कंदा आहिनि पर वरी उन्हनि खे उहो नफ्स जेको आहे उहो मलामत कंदो आहे। इन करे असां खे अहिड़ो नफ्स हुजणु घुरिजे जो तव्हां सां पंहिंजे गुनाहनि ते पेशमान थियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो बुज़ुर्गो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो इंसान इहो गुमान कयो आहे नेकी में सुस्ती इबादत में सुस्ती रोज़न में सुस्ती क़ुरान जी तिलावत में सुस्ती अल्लाह जे घर मस्जिद में अचण में सुस्ती इन जो सबब इहो आहे त मां ॿ टे ॾींहं हिते रहंदुसि वरी बस मिटी थी वेंदुसि वरी को हिसाब किताब आहे कोन वरी का आख़िरत आहे कोन इन करे मां छा जी इबादत कयां इन करे मां छा जे लाइ पंहिंजे बच्चनि खे नमाज़ चवां इन करे मां छा जे लाइ एतिरी कोशिश कयां इन करे मां छा जे लाइ पंहिंजे दीन जे लाइ सभु कुझु क़ुर्बान कयां पर जॾहिं आख़िरत ते यकीन थी पवंदो न पोइ आख़िरत जे लाइ तयारी करणु ऐं दीन ते अमल करण में असांखे तमामु घणी आसानी लॻंदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो बुज़ुर्गो अल्लाह जी फरमायो त इंसान इहो गुमान कयो आहे त असां उन जी हॾियुनि खे गॾु न करे सघंदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए बला क़ादिरीन अला अन युसव्विय बनाना अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए असांजी कुदरत आहे त असां वरी उन जे ॿोरनि खे वरी गॾु कंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हीउ मुबारक महीनो थी रहियो आहे हिन जो मक़सदु इहो आहे त लअल्लकुम तत्तक़ून इन जे अंदरि पाण खे असां बख़्श आहियूं। रिवाज जे अंदरि ईंदो आहे बेजान जे सरदार हज़रत आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर जे पेरे ॾाके ते पैर रखियो सजन फरमायो आमीन वरी जॾहिं मिंबर जे ॿिए ॾाके ते सजन पैर रखियो सजन फरमायो आमीन वरी जॾहिं सजन मिंबर जे टे ॾाके ते पैर रखियो त सजन फरमायो आमीन जॾहिं मुंहिंजा सुहिणा महबूब सजन मिंबर खां जो लथा त सहाबा इकराम पुछा पिया फरमाई साईं अॼु तव्हां जे ज़बान मुबारक मां अजीब व गरीब अल्फाज ॿुधासे तव्हां मिंबर जे पहिरें ॾाके ते पैर रखियो तव्हां चयो आमीन वरी जॾहिं मिंबर जे ॿिए ॾाके ते तव्हां पैर रखियो तव्हां वरी चयो आमीन जॾहिं मिंबर जे टे ॾाके ते तव्हां पैर रखियो त तव्हां चयो आमीन मुंहिंजे सुहिणे महबूब सजन फरमायो जॾहिं मां मिंबर जे पहिरें ॾाके ते पैर रखियो त जिब्रील अमीन हाज़िर थियो अची करे हुन बददुआ ॾिनी त शरह हालात थियनि बर्बाद थियनि
जा हुए उम्मती जे वट हेड़ो मुबारक महीनो चे बरकत ऐं रहमत वारो महीनो चे पांजी बख्शिश न कराए सघनि इहे हलाक ऐं बर्बाद थियनि त मां बि चयुमि आमीन वाकई अहिड़ा माण्हू हलाक ऐं बर्बाद थियनि जे वटि हेड़ो रहमत ऐं बरकत वारो महीनो चे और जे बावजूद पांजी बख्शिश न कराए सघे इहे माण्हू हलाक ऐं बर्बाद थियनि छो त ही उहो मुबारक महीनो आहे जो मुंहिंजे सुहिणे महबूब सैयद फरमायो जेको बि बानो इन मुबारक महीने जे अंदर हिकिड़ो नफ़ल पढ़ंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे फर्ज़ जे बराबर सवाब अता करण फरमाईंदो आहे जेको बि बानो हिकिड़ो फर्ज़ पढ़ंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे 70 फर्ज़न जो सवाब अता करण फरमाईंदो आहे अहिड़े तरीक़े सां इंसान जेका भी नेकी कंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे एतिरो 70 दफ़ा वधीक सवाब अता करण फरमाईंदो आहे मुंहिंजे सुहिणे महबूब सैयद फरमायो ही जेको महीनो आहे इहो गमख्वारी जो महीनो आहे मुंहिंजे सुहिणे महबूब सैयद फरमायो ही सब्र जो महीनो आहे मुंहिंजे सुहिणे महबूब सैयद फरमायो हिन महीने जे अंदर हिन रमज़ान मुबारक जे महीने जे अंदर जेको भी बानो के भी बाने के इफ्तार थो कराए अल्लाह तबारक व तआला उन बाने के भी एतिरो ई सवाब अता थो फरमाए जेतिरो सवाब अल्लाह तबारक व तआला उन बाने के तो अता फरमाए जेको हिन मुबारक महीने जे अंदर रोज़ो थो रखे उन रोज़े जो एतिरो ई सवाब अल्लाह तआला उन रोज़े खोलाइंदड़ खे भी अता थो फरमाए साहबा इकराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कंहिंखे एतिरी ताक़त कान हूंदी त कंहिंखे माण्हू रोज़ो खोलाए मुंहिंजे सुहिणे महबूब सैयद फरमायो जेकॾहिं को माण्हू कंहिंखे पाणी जो ढुक थो पियारे लस्सी जो ढुक थो पियारे उन ते जेको उनखे इफ़्तारी थो कराए अल्लाह तबारक व तआला उनखे बि एतिरो